औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां यहाँ मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 15 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे साबन आरिज़ जी नस्ल जो शजरो। साबन आरिज़ जो मां मुराद नानो अहमद जंजो आहे ऐं ही पाड़ो आहे। इहो बकापुर रोहिड़ीअ खां लॾे करे अची ख़ैर महमद आरिज़ा में रहाइश पज़ीर थिया। साबन आरिज़ जेके 4 पुट हुया, अहमद, ग़ुलाम महमद उर्फ टपाली, ग़ुलाम सेन उर्फ मुल्ला दिलावर। अहमद खे 2 पुट हुया, महमद मिठल, महमद बचल। ग़ुलाम महमद उर्फ टपालीअ खे 5 पुट हुआ, महमद इब्राहिम, अमीर बख्श उर्फ मीरो, महमद सालिह, महमद यूसुफ, नेमतुल्लाह। दिलावर खे 1 पुट हुयो, अब्दुल करीम। महमद मिठल खे 1 पुट आहे, हाजी अहमद। महमद बचल खे 1 पुट आहे, निसार अहमद। महमद इब्राहिम खे 4 पुट आहिनि, महरम अली, ग़ुलाम शबीर, आदम, ख़ादिम हुसैन उर्फ गेंडो। महमद सालिह खे 5 पुट आहिनि, महमद कामिल उर्फ कारो, ग़ुलाम सेन उर्फ मुल्ला, ताहिर हुसैन, साबिर हुसैन, आबिद अली। नेमतुल्लाह खे 1 पुट आहे, बहादुर अली। अब्दुल करीम खे 1 पुट आहे, इनायतुल्लाह उर्फ जादो मास्तर। हाजी अहमद खे 2 पुट आहिनि, ज़ुबैर अहमद, महमद मिठल। निसार अहमद खे 1 पुट आहे, महमद बचल उर्फ सकलेन। महरम अलीअ खे 4 पुट आहिनि, ग़ुलाम महमद उर्फ भाऊ, अल्ताफ़ हुसैन, इब्राहिम उर्फ पपन, महमद असलम। ग़ुलाम शबीर खे 3 पुट आहिनि, रजीब अली, रियाज़ हुसैन उर्फ हीरो, राशिद अली। आदम खे 3 पुट आहिनि, तुराब अली, अंसर अली, राहिब अली। महमद कामिल खे 4 पुट आहिनि, महमद काज़िम, अब्दुल कयूम, काइम अली, महमद सलीम। ग़ुलाम सेन खे 1 पुट आहे, महमद यूसुफ उर्फ तौफ़ीक़ अहमद। ताहिर हुसैन खे 2 पुट आहिनि, महमद बाक़िर, महमद अली। आबिद अलीअ खे 2 पुट आहिनि, साबिर हुसैन, मुंतज़िर अली। बहादुर अलीअ खे 1 पुट आहे, नेमतुल्लाह। ज़ुबैर अहमद खे 1 पुट आहे, रेहान अली। ग़ुलाम महमद उर्फ भाऊ खे 3 पुट आहिनि, अली ॾिनो, अमीर बख्श, मुहर्रम अली उर्फ भलो। अल्ताफ़ हुसैन खे 3 पुट आहिनि, बहादुर अली उर्फ बादल, ज़ामिन अली, हसन अली। इब्राहिम उर्फ पपन खे 1 पुट आहे, मुरीद अब्बास। रजब अलीअ खे 1 पुट आहे, महमद शुटन। महमद काज़िम खे 1 पुट आहे, मीसम अब्बास। तौफ़ीक़ अहमद खे 1 पुट आहे, मदनी।